मटियारी मां खे ख़बर ॾींदा हलूं त मटियारी लॻ सेखाड़ थाणे जी हद में क़ौमी शाहराह ते वाक़िअ ॻोठ सादिक खोसो स्टॉप ते ॿिनि नामालूम फ़ौरन हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े जे रवासी खां 16,000 रुपया रोक रक़म फुर करे फ़रार थी विया आहिनि। फुर दौरान मज़म्मत करण ते फ़ौरन पोरित खे गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। पीरसन पोरित ॻणती जोगी हालत हुजण करे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। होॾां सेखाड़ पुलिस राब्ते ते ॿुधाए त पोरित साबिर लाशारी लतीफ़ाबाद वासी हाला मां बेकरी आइटम सेल करे वापस वञी रहियो हो त खेस ॿिनि फ़ौरन रोके फुर कई। मज़म्मत करण ते खेस गोली हणी फरार थी विया। ज़ख़्मी खे तालका अस्पताल मटियारी मां फर्स्ट एड ॾियण बाद हालत ख़राब हुजण करे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।